शहर में जामा मस्जिद का प्रेस क्लब ताईं अज रैली कढी वई जंहिंमें हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे खिलाफ़ फ्रांस में गुस्ताखाना खाकनि जे खिलाफ़ रैली कढी वई जंहिंमें मुक़ररीन खिताब कंदे चयो त असां पाकिस्तान जी हुकूमत खां फौरी तौर मुतालबो था कयूं त फ्रांस जो सफ़ारतखानो फौरी तौर बंदि कयो वञे ऐं फ्रांस जे सफ़ीर खे मुल्क बदर कयो वञे। मुस्लमान जे तरफ़ां हे बदबख्त ऐं लानती जेके हिकु मुल्क आहे फ्रांस जंहिंजो सदर आहे मैक्रो उन सदर सरकारी सरपरस्ती जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखाना खाका शाया करे पूरी उम्मत मुस्लमान जे जज्बा के मजरू कयो ऐं असां इन्हनि बेईमान काफ़रनि खे ॿुधाइण चाहियूं था इन्हनि बदबख्तनि खे ॿुधाइण चाहियूं था जंहिंखे पंहिंजे अबनि ॾाॾनि जी ख़बर न आहे त असांजा अबा ॾाढा कहिड़ा आहिनि। असां उनखे ॿुधाइण चाहियूं था त मुस्लमान रसूलुल्लाह जो उम्मती गुनाहगार थी सके तो पर बेगैरत नथो थी सके। असां इंशाअल्लाह पंहिंजा ॿार बच्चा आल आयाल रसूलुल्लाह जी रिसालत सां ऐं रसूलुल्लाह जे नामूस सां कुर्बान करण लाइ तयार आहियूं ऐं कंदासीं इंशाअल्लाह। कहिड़ा कहिड़ा साथी कंदा इंशाअल्लाह। ऐं असां पंहिंजे मौजूदा हुक्मरान खे ॿुधाइण चाहियूं था जेके हर रोज़ रियासत मदीना जा दावेदार आहिनि ऐं रियासत मदीना जी दावा कनि था त असां पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे अंदरि रियासत मदीना वारो निज़ाम क़ाइमु कंदासीं। असां इन्हनि हुक्मरान खे ॿुधाइण चाहियूं था त रियासत मदीना जा दावेदारो तव्हांखे ख़बर आहे त रियासत मदीना जे अंदरि गुस्ताख़ रसूल जी कहिड़ी सज़ा हुई। रियासत मदीना जे अंदरि गुस्ताख़ रसूल जी कहिड़ी सज़ा हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबी मुहम्मद बिन मुस्लिम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुकुम फरमायो त काब बिन अशरफ जेको यहूदी आहे गुस्ताख़ रसूल इन जो सर तन खां जुदा करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबी खे हुकुम फरमायो त इन गुस्ताख़ जो सर अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असल में मेरे दोस्तों और भाइयों हालिया जो वाक़यात हो रहे हैं बिलखसूस वतन अजीज़ पाकिस्तान और इसके अलावा दुनिया के चंद ममालिक में फ्रांस और डेनमार्क में असल में यहाँ पे जो हमारे मुल्क के अंदर खासतौर जहाँ पे हम रह रहे हैं लाहौर के अंदर एक आसिया लानती नामी एक खातून ने जब गुस्ताखी की थी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ऊपर तो उसके बाकायदा शवाहिद मौजूद थे। उसको इस तरह जेल नहीं भेजा गया था वो उसके बाकायदा ऐन शाहिद मौजूद थे। जब वो जेल में चली गई तो वहाँ पर जो है ना हमारे हुक्मरानों ने उनकी काफ़ी जो है ना वक्त की हुकूमत ने वहाँ पे की मदद की और वक्त के गवर्नर जो सलमान तासीर ने उसको रिहा कराने की मजमून कोशिश की थी तो कामयाब नहीं रहे। लेकिन वहाँ पे जो जब गुस्ताख की हिमायती को कत्ल किया गया मुमताज़ कादरी शहीद ने उसको शहीद किया गया है तो हमारे हुक्मरानों ने कोई कदम नहीं उठाया और उल्टा गुस्ताख रसूल को जो है ना हौसला दिलाने के लिए मुमताज़ कादरी शहीद को जो है ना फांसी पे दिलाई है। तो हम मुतालबा कर रहे हैं कि ऐसे जो हरकत यहाँ पे हो रहे हैं हमारे मुल्क में तो आगे खबर है तो फ्रांस जे सदर जी इजाजत था फ्रांस जे अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा खाका ठाहे आम दीवारों पे लगाया इन वो मुसलमानों वो नबी जा उम्मतियो गफलत छो निंड माओ तो बेदार थो जागो मुंजा मोहतरम दोस्त अजीजो अॼु जेकॾहिं सोचण जो मक़ाम आहे अॼु जेकॾहिं असांजे पीउ खे केरु घटि वधि ॻाल्हाए थो अॼु जेकॾहिं असांजे भाउ खे केरु घटि वधि ॻाल्हाए थो बर्दाश्त नथो थिए। अॼु जेकॾहिं प्लाट ते दुकान ते नाजायज़ कब्ज़ो थो थिए असां खां बर्दाश्त नथो थिए। मुंहिंजा मोहतरम दोस्त अजीज़ो अॼु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी थी आहे असां मुसलमाननि खां इहो कीअं थो बर्दाश्त थिए। मुंहिंजा मोहतरम दोस्त अजीज़ो अॼु तव्हां इहो साबित कयो त असां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा सच्चा उम्मती आहियूं ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहबत जी
सचो सबूत ॾींदे असें ॿियो त कुझु नथा करे सघूं। असें सिर्फ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत जी सचो सबूत ॾेई इन्हनि ज़ालिमनि सां बाइकाट त करे सघूं था। मुंहिंजा मोहतरम दोस्त अज़ीज़ो, छा तव्हां इन ॻाल्हि जे लाइ तयारु आहियो? मंज़ूर आहे त फ्रांस सां असांजो मुल्क पाकिस्तान हर तरह जो बाइकाट करे? छा तव्हांखे इहो मुतालबो मंज़ूर आहे? मुंहिंजा मोहतरम दोस्त अज़ीज़ो, असांजो पाकिस्तान जे वज़ीर आज़म साहब सां खान साहब सां असांजो इहो मुतालबो आहे त फ्रांस जे सफ़ीर खे जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि असांजे मुल्क जे अंदरि फ्रांस जो सफ़ीर आहे त हुनखे पंहिंजे मुल्क रवानो कयो वञे, ऐं पाकिस्तान जो सफ़ीर जेकॾहिं फ्रांस जे अंदरि आहे त हुनखे पाकिस्तान घुरायो वञे। मुंहिंजा मोहतरम दोस्त अज़ीज़ो, सोचण जो मक़ाम आहे। कैमरामैन मोहसिन खान मरी सां गॾु असगर फ़कीर, शाहीन न्यूज़, पेरुमाल।